बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में राइस मिल में कम कंदड़ मज़दूरनि मथां भित किरी पई। 8 मज़दूर दबिजी विया, 2 मज़दूर फौत। मज़दूरनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ धरणो। ॻोठ गुलाब माछी में क़ाइम अब्बास राइस मिल में गोदाम ते ॾारो भरण दौरान मज़दूरनि मथां गोदाम जी भित किरी पई, जंहिंजे नतीजे में 8 मज़दूर दबिजी विया। मिल में कम कंदड़ पोरेथन फौरी तौर पहुची इमदादी कार्रवाइयूं करे दबिजी वियल मज़दूरनि खे ॿाहिरि कढियो, जिते ॻोठ गुलाब माछी वासी ज़ख़्मी थियल मज़दूर मोहम्मद जान लहड़ी थॾे ते ई दम ॾिनो, जॾहिं त एजाज़ धरपाली, असगर गोपांग, अब्दुल वाहिद लाशारी, अज़ीज़ समेत 6 मज़दूर ज़ख़्मी थी पिया, जनमा शेख पाड़े वासी असगर गोपांग लाड़काने अस्पताल में दम धणी हवाले कयो। ओॾां राइस मिल जी भित किरण सबबि मज़दूर यूनियन जे सदर हाजी माशूक खारानी जी अॻवानी में मज़दूरनि सिंध बलूचिस्तान क़ौमी शाहराह ते अब्बास राइस मिल आॾो ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवण हो त मिल में मज़दूरी कंदड़ मज़दूरनि खे हक़ न मिली रहिया आहिनि। मज़दूरनि लाइ जोड़ियल इदारा सोशल सिक्योरिटी, लेबर खातो तोड़े ओल्ड एज मज़दूरनि खे हक़ न ॾेई रहिया आहिनि। हुकूमत पारां फौत ऐं ज़ख़्मी थींदड़ मज़दूरनि खे मुआवज़ो ॾिनो वञे। ॿिए पासे समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी पारां मिल वाक़े में फौत थींदड़ पोरेथनि लाइ 1-1 लख ऐं ज़ख़्मियुनि खे 20-20 हज़ार रुपया ॾिना विया, जेके संदसि मैनेजर अली हसन बुग़ैरी फौतिन ऐं ज़ख़्मियुनि जे घर वञी खेनि हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी पारां ॾिना। जनते मुतासिरनि जो चवण हो त हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी आवाम जो ॾुख रखंदड़ हक़ीक़ी अॻवान आहे। वाक़े बाद हिन महिल ताईं चूंडियल नुमाइंदनि त असां खां पुछियो ई न आहे। जैकबाबाद में जखरानी ऐं खोसा बिरादरी में पुराणे तकरार तां झेड़ो, नौजवान क़तल। जैकबाबाद वेझो ॻोठ जागीर जे रवासिन जखरानी ऐं खोसा बिरादरी में पसंद जे परिणेता हलंदड़ पुराणे तकरार तां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि मोटरसाइकिल ते घर वींदड़ नौजवान शाहमीर जखरानी खे रोके सुञाणप करण बाद गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं फ़रार थी विया। मक़तूल नौजवान जे सौट अल्ताफ़ जखरानी मूजिब संगावती तकरार तां खोसन क़तल कयो आहे, जॾहिं त इन खां अॻु बि असांजो हिकु जवान क़तल थियल आहे। हलंदड़ तकरार में हिन महिल ताईं 3 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। ख़ैरपुर नाथन शाह वेझो तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में हिक ई कुटुंब जा 3 ॼणा फौत। कानपुर लॻ इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार खाथरी वासी 23 वरनि जी जमीला सोलंगी, 12 वरनि जो ज़ाकिर सोलंगी ऐं 4 वरनि जो मासूम नीगर सुल्तान सोलंगी चीभाट जी फौत थी विया, जॾहिं त ट्रक ड्राइवर फ़रार थी वियो। इत्तला ते कक्कड़ पुलिस ऐं मोटरवे पुलिस पहुची लाशनि खे तालका अस्पताल पहुचायो, जितां वारिसनि हवाले कया विया। हिक ई वक़्त ते 3 लाश पहुचण ते ॻोठ में सोग छाइजी वियो ऐं फौतनि जे घर में कोहराम मची वियो। मीरपुर बुर्लो वेझो करंट लॻण सबबि नीगर फौत। ॻोठ कबूल बंगलानी में 13 वरनि जो मुश्ताक बंगलानी घर ॿाहिरियां ट्यूबवेल ते सब्ज़ी खे पाणी ॾेई रहियो हो त मोटर मां करंट लॻण सबबि बेहोश थी वियो, जंहिंखे वारिस अस्पताल खणी विया, जिते हू फौत थी वियो। सकरंड में गटर जी सफ़ाई दौरान पीउ जे फौत थियण जे सदमे में 9 वरनि जी मासूम धीउ बि फौत। नवाबशाह में गटर जी सफ़ाई दौरान फौत थी वियल नियामत मसीह जो मड़ घर पहुतो त संदसि धीउ 9 वरनि जी ईशल मसीह बि बेहोश थी वई, जंहिंखे होश में आणण लाइ वस कया, पर न्याणी वालिद जे मौत जो सदमो बर्दाश्त न करे सघी ऐं फौत थी वई। जैकबाबाद में SOPs ते अमल करण लाइ मुख्तियार कार पारां शहर जो दौरो, 4 दुकान सील। मुख्तियार कार अब्बास सदायो बानो बाज़ार में कार्रवाई कंदे SOPs ते अमल न कंदड़ 4 दुकाननि खे सील करे छॾियो, जॾहिं त दुकानदारनि खे सख़्तीअ सां चिताव ॾींदे SOPs ते अमल करण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं। गढ़ी हसन में नूरारी बिरादरी जी 2 धुरनि में हलंदड़ कारें तकरार जो जिरगो, ॾोही धुर ते 11 लख रुपया दंड मुक़रर। नौजवान खे ॻोठ निकाली। जिरगे जे सरपंच सरदार ज़ुल्फ़कार सर की धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद हिकु धुर खे कारो करार ॾींदे मथसि 11 लख रुपया दंड विधो। रिवाज मुताबिक़ झोली झलण ते 1.5 लख रुपया मुआफ़ कया विया, 1 लख मौक़े ते अदा कयो वियो ऐं बक़ाया रक़म 3 क़िस्तनि में अदा करण जो पाबंद बणायो वियो, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल नौजवान खे ॻोठ मां निकाली जी पिणु फतवा जारी कई वई। सकरंड लॻ सूज़की कल्टी, चौपायो माल जा 5 वापारी ज़ख़्मी। चौथों मेल स्टॉप वटि माल पिड़ी खां मोटंदड़ वापारियुनि जी सूज़की कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में ॻोठ महर अली जमाली वासी सदाम, माशूक दौलत ऐं महराज समेत 5 वापारी ज़ख़्मी थी पिया, जिन खे हमदर्द एम्बुलेंस ज़रिए नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मटियारी में कोरोना SOPs जी भनकड़ी करण ते दुकान सील। AC अब्दुल मजीद ज़ारानी बाज़ार जो दौरो करे SOPs जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ हिकु दुकान खे सील करे छॾियो, जॾहिं त केतिरनि ई दुकानदारनि खां हज़ारे रुपया दंड वसूल कयो। AC जो चवण हो त कोरोना कुदरती वबा आहे, जेका इंसानी ज़िंदगी लाइ इंतहाई ख़तरनाक आहे। SOPs जी भनकड़ी कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सकरंड में नादरा अमले जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं समाजी धुरनि जो नादरा ऑफिस आॾो धरणो। इन मौक़े ते कुर्बान चौहान, एडवोकेट नाज़िम लगारी, हुसैन बख्श कीरियूं ऐं ॿियनि जो चवण हो त नादरा ऑफिसर इमरान अली वगण नादरा ऑफिस में एजेंट मुक़ररु करे पंहिंजा मनपसंद अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि, जॾहिं त सिफ़ारिशी ऐं बाअसर माण्हुनि जो जाइज़ नाजाइज़ कमु करे थो, पर ॿाराड़ियुनि मां ईंदड़ सवें औरतुनि ऐं मर्दनि खे रोलायो पियो वञे। नादरा ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई करे हितां जी अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।
सुल्तानकोट भरसां ॻोठ अहमद अली भरचून में बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जी कणक सड़ी रख। ज़मीन ते लॻल बाहि कणक जे देरे वटि पहुती, जंहिं सबबि लखें रुपयनि जो बोह पलाले कणक सड़ी वई, जॾहिं त बाहि ते ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत ज़ाब्तो आणे वरितो। रिगड़ी में SOP से अमल कराइण लाइ पाक फ़ौज पहुची वई। पाक फ़ौज ऑफिसर्स तालका अस्पताल रिगड़ी में क़ाइम कोरोना आइसोलेशन वार्ड जो दौरो कयो ऐं शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते SOP से अमल कराईंदे अवाम में मास्क विराया ऐं शहरियुनि खे हिदायतूं कयूं त SOP से सख़्ती सां अमल कयो वञे। भोजपुर वेझो पुलिस पारां 3 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान खे बाज़ियाब कराइण जी दावा। ॻोठ बहराम बिजाराणी में अगवा थियल नौजवान अब्दुल सुभान बिजाराणी खे कश्मीर पुलिस पारां गढ़ी तैगो जे कच्चे वारे इलाइक़े मां मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे, जॾहिं त ज़रियनि दावा कई आहे त मुग़वी नौजवान खे इलाइक़े जे चङनि मुड़सनि राजूणे कोशिशनि वसीले शिकारपुर जे नापरकोट वारे इलाइक़े गढ़ी तैगो मां वापसि करायो आहे। नवाबशाह में पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन पारां शहरनि में मुफ़्त मास्क विराया विया। मरकज़ी अॻवान मीर नादर अली अबड़ो, नवाबशाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ास ख़ैली, वापारी अॻवान कामरान कयूम कुरैशी ऐं ॿियनि नवाबशाह जी कपड़ा मार्केट में शहरनि ऐं दुकानदारनि में मुफ़्त मास्क विराया। अॻवाननि जो चवणु हो त कोरोना जी 3 लहर इंतहाई ख़तरनाक आहे, इन लाइ असांखे एहतियात करणु लाज़मी आहे। सकरंड में सईदाबाद वासी नौजवान जी सस ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। ज़ाल खे भड़काए ग़लत बयान ॾियारण जो इल्ज़ाम। आशिक़ अली जमाली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 महीना अॻु अज़रा सां शादी कई, जंहिंखे कुझु ॾींहं अॻु संदसि माउ मुंहिंजी ग़ैर मौजूदगी में घरां वठी वई ऐं हाणे मूं मथां संगीन इल्ज़ाम लॻाया विया आहिनि ऐं मुंहिंजी ज़ाल खां ज़बरदस्ती मुंहिंजे ख़िलाफ़ बयान ॾियारे तलाक वठाए ॿिए हंधि शादी कराइणु चाहिनि था। मुंहिंजी घरवारी उमीद सां आहे मुंहिंजी थियण वारी औलाद खे कुझु बि थियो त उनजी ज़िम्मेवार अज़रा जी माउ ऐं उनजा भाइर हूंदा। सेठारजा मां चोरी केस में गिरफ़्तार थियल पोरियत मुड़ुस ऐं पुट लाइ औरत जो क़ुरान पाक खणी एहतजाज। गुज़िरियल राति सेठारजा शहर मां वापारी निसार अहमद शेख जे दुकान मां थियल चोरी जी वारदात जे सिलसिले में खोजी कुतनि ज़रिए खयल पहिरनि बाद पुलिस पारां पोरियत मुड़ुस अब्दुल रज़ाक साथो ऐं पुट अब्दुल रशीद खे सेठारजा पुलिस पारां गिरफ़्तार करण ख़िलाफ़ मुस्बात ग़ुलाम सुगरा मासूम ॿारनि समेत क़ुरान पाक खणी प्रेस क्लब सेठारजा आॾो एहतजाज कयो ऐं चयो त संदसि मुड़ुस ऐं मासूम पुट खे बेगुनाह चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे पुलिस उन्हनि मथां ज़ुल्म कयो आहे। आला अख़्तियारियुनि खे अपील आहे त इंसाफ़ कयो वञे। कंदकोट में रोड हादसे में नौजवान फौत। सी सेक्शन थाने जी हद कश्मोर रोड सां ट्रैक्टर जे टक्कर में ग़रीबाबाद वासी नौजवान वकार अहमद शेख फौत थी वियो ऐं ट्रैक्टर ड्राइवर फ़रार थी वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।